त अहिड़ीअ तरह सां माण्हू गुनाह कंदो आहे, शैतान जी उन सां सलाह हूंदी आहे, पोइ हद असमत जी तहफ़ुज़ जी हद टोड़े रखंदो आहे। हद जो टुटी पई त ॿीहर उन गुनाह ते, हिकु त शैतान खे गुनाह में लज़त न ईंदी अथव, गुनाह करे हिकिड़ो लज़त अचे हुनखे ईअं थींदो भला, शैतान खे लज़त न ईंदी आहे, शैतान त हुनखे चिंबड़ाईंदो आहे गुनाह सां, त लज़त बि पाण वठे, पोइ हुन हद टोड़ी पंहिंजे तहफ़ुज़ जी। हाणे ॿीहर उन लज़त जे बुनियाद ते, अॻे जॾहिं लज़त न आयल हस्त बि शैतान जी कोशिशि सां हुन उहो बि छड़ो कमु करे विधो, हाणे लज़त बि अथसि, कोशिशि बि अथसि, हाणे ॿीहर गुनाह ते सवलो ईंदो न। इन जो बचाव हली थींदो आहे तौबा सां। तौबा माण्हू करे विधी पहिरें गुनाह में त अलाह ताला हुनजी हिफ़ाज़त कंदो, पर जेकॾहिं गुनाह कंदो कंदो रहे तौबा करे त पोइ तौबा त नसूहा, नसूह तौबा, ख़ैर खाही वारी, अहिड़ी ज़बरदस्त तौबा जंहिंमें हे पंहिंजे नफ़्स जे लाइ ख़ैर खाहीअ ऐं ज़ाब्ते जो हिकिड़ो ज़िम्मो खणी पोइ तौबा करे, कंहिं तरह सां सख़्तीअ सां पाण ते तौबा आणे, पोइ वरी घणनि गुनाहनि खां बाद तौबा हासिल थींदी आहे। अलाह ताला त फरमाए त बाना हाणे तो ग़लतियूं कयूं आहिनि, जेकर माॾे मुतवजो थियो आहीं त मुंहिंजे रहम जी दामन कुछा बि आहे त तूं छो न ढकियां, अलाह जी तरफ़ां शैतान जो कमु ईअं हली रहियो आहे। पोइ उन जे लाइ हिते रब ताला फरमाए थो त उहो जेको पहिरीं हिन ॻाल्हायो त मां हिननि खे गुमराह कंदुसि, हुन उहो किरदारु कयो आहे, करे थो पियो, पोइ माण्हू हुनजे कढ बि लॻनि था। बाक़ी हिकिड़ी जमात मोमिनीन जी ऐं सालिहीन जी, मोमिन वरितल आहे अमन खां, ईमान खां, माना हुननि खे ईमान जे दौलत अमुन ॾेई छॾियो आहे, हिफ़ाज़त ॾेई फिटी कई आहे। जीअं सर्दीअ खां ऐं गर्मीअ खां माण्हू पाण खे लिबास खां, छांव सां, लिबास सां बचाईंदो आहे। सर्दीअ में माण्हू लिबास पहिरे, गर्मी हासिल करे, ऐं गर्मीअ में वरी माण्हू कुझु थधि हासिल करे, कंहिं छांव में वेहे, हवाड़ीअ ते वेहे, पोइ इहो माण्हू जे नफ़्स खे करार ॾींदो आहे। अलाह ताला थो फरमाए त ईमान इंसान जो हुनखे अमन में रखंदो आहे, शैतान जे इन धोखनि ऐं ठोकरनि खां हुनखे बचाए बचाए वेंदो आहे, छो त ईमान जो आॾो ईंदुसि त हिकदमि हे महसूसु कंदो। अलाह ताला अंबिया कराम खे त वॾी हिफ़ाज़त ॾिनी आहे, इन फरमाए त नौकान में इबादन अल मुख़लसीन, हिन अची इहो हरकत कई हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम ते, एॾी पाबंदी, एॾो क़ैद जो माईअ जो हुते रहंदो, ॾाढो नंढड़ो थी वॾो थियो माईअ जो प्यार कुर्ब, खाधो पीतो, लटड़ा कपिड़ा नंढो हूंदो त बदिलायो, सॼी महिनत ख़िदमत हुई। हिरियल त हुयो न, हिजाब जेको हुयो तबई सो त ख़तमु थियंदो। बाक़ी हिजाब जेको शरई, सो उहो हिजाब शरई बि कोन, उहो शरो जो ज़मानो कोन हो उन वक़्त में। ॿियो हिजाब थींदो आहे रस्मी, उन रस्मी हिजाब खे टोड़ण जे लाइ कमरनि में वठी वियसि होॾां, हिकिड़ो दर ॿियो दर कमु करण पोइ हुते हुनखे तलब कयईं, हे तलक मां ॾिस तयारु आहियां न तुंहिंजे लाइ। जॾहिं चई हे तलक त हिकदमि हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम त नबी पाक हो न, नबीअ जो ज़र्फ़ त अहिड़ो अलाह ताला ठाहे छॾींदो आहे जो हुन ते पंहिंजो हुकुम नाज़िल करे, हुन ते अहकाम इलाही अचनि, अलाह जा एतमाद थियल बाना हूंदा आहिनि जिन खे रब पंहिंजे कुदरत सां तयारु कंदो आहे। आहे त औलाद इब्लीस, हिनजी आहे त औलाद जेका आहे इंसान ज़ात आदम अलैहिस्सलाम जी, सभु इब्लीस कई आहे हरकत, बाक़ी न त हूअ आदम अलैहिस्सलाम बि नबी आहे, असां बि नबीअनि जी औलाद आहियूं, केतिरा नबी असांजे ख़ानदान में अची विया आहिनि। इब्राहिम अलैहिस्सलाम जी औलाद में किरोड़े औलाद आहे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी। बहरहाल उहो तक़दुस जेको ख़ानदानी आदम अलैहिस्सलाम वारो उहो त हुयो, पर पोइ शैतान जी हरकत। सो हिते शैतान पाण जेकॾहिं हिकिड़े माण्हूअ जे मथां सिधो हमिलो नथो करे त हमले कराइण वारो ॾिठो हाणे हिते औरत हमले कराइण वारी हिन ते तयारु करे आयो, उनखे वरी ख़्वाहिश नफ़्स जी ॾिनी। यूसुफ अलैहिस्सलाम बि तमामु हसीन जमील शख़्सियत हुई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त लक़द ऊतिय शतरल हुस्न, सारी दुनिया में जेको अलाह हुस्न पखेड़ियो आहे इमरान ज़ात ते, अधु हिन जो, सही कान, अधु हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो, अधु सारी दुनिया ते रही। ऐं काइनात में जेको हुस्न आहे जंहिंखे तक़सीम कयो वियो उहो आहे असांजे सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुस्न जो अकस।
असुल हुसन समूरो उन मरकज़ में आहे। पोइ हुनजो लथो अकस खे अधु यूसुफ अलैहिस्सलाम खे अधु दुनिया खे। इहो मसइलो हिकिड़ो मां तव्हांखे सम्झायो। मतिलबु को वरी चए थो नबी साईं जन ॿ में आहे पोइ में हा छा ख़ासि ॻाल्हि आहे। सलाद पढ़ो रसूल अहिड़ी जी रिवायतूं मिलनि थियूं तंहिंजे बुनियाद ते मां ॻाल्हायो आहे। सो मां अर्ज़ु ते कयुमि ॾिसो शैतान एॾे माण्हू जे मथां हमलो थो करे, पर अलाह तबारक व तआला हुन में जेका निज़ाफ़त हुई नबवी ऐं तक़दुस तबई उहे हुया। चई मां ॻाल्हाए ख़ुदा जी पनाह छा थी चई छा थी चई हिन रबी मुंहिंजो मालिक अहसन मसवाए घर हेॾा खूह मां कढाए मूंखे हिते सौदागरनि खां घुमाए घुमाए विकिणाए अहिड़े घर में ॾिनई अहिड़ी मुंहिंजे लाइ परवरिश घर एॾो उचो शरीफ़ ख़ानदान उन में मां रहियो आहियां। उनजी इहा हरकत मूंखां थींदी अहसन मसवाए रबी अहसन मसवाए। अलाह ताला वटि ज़ालिम माण्हू बेफ़रमान माण्हू कामयाबु न थींदा आहिनि। रब ताला थो फरमाए त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम इन कान मिन इबादिन अल मुख़लसीन मुंहिंजे सचनि बाननि में मुख़लिस खुलूस खलास सफ़ाई ख़ालिस इहो मादो साॻियो आहे खे लाम स्वाद। पोइ उन में बाबनि जो थोरो फ़र्क़ु हूंदो आहे कॾहिं वाह अॻ में कींदो आहे कॾहिं ईंदो आहे कॾहिं ईंदो आहे ख़लस या ख़ुलूस में वाह कोन्हे खुलूस में वाह आहे थोरो फ़र्क़ु थींदो आहे माना हुन में पर मतिलबु त मादो साॻियो आहे। निज लफ़्ज़ जी माना निज निज छाखे चइबो आहे तव्हां हिकिड़ो गिह जो थांव ठाहियो मट ठाहियो वॾो दॿो ठाहियो निज पंहिंजे मेहन जो रिजाए साफ़ कयो ओ आख़िर जी ज़रिए कान आहे पाणी जो कतिरो कहिड़ो दॿो ठाहे तयारु कयो आहे पोइ पंहिंजे कमाइण या कंहिंखे दोस्त खे ॾियो। अलाह तबारक व तआला फरमाए थो त इहो यूसुफ अलैहिस्सलाम मुंहिंजे निज बाननि मां हुयो। हाणे तव्हां साईं इन दॿे पंहिंजे गेजे में जितां टुंगड़ो हूंदो आहे मथां टिकड़ीअ वारो उते खणी हिकिड़ो तेल जो पुड़ो विझोसि पोइ बंदि कराए छॾियो। हाणे पहिरियों जो पुछे त ॾाॾे वाल गेह जे साईं गेस अचो असुल निज जो का फुड़ी न कंदो न फुड़ी हिकिड़ी अथसि छा अथसि तेल जो पुड़ो अथसि डालडे जो पुड़ो अथसि गासरेट जो केतिरो अथसि हिकिड़ो अथसि। अलाह ताला थो फरमाए त मुंहिंजे यूसुफ में हिकिड़ी बि अहिड़ी शइ कान्हे अंबिया कराम त मथे अलाह ताला न ॿिया न उमतनि खे बि अलाह ताला वरी अहिड़े ईमान सां मिलायो आहे अहिड़े तक़दुस सां हुननि खे रखियो आहे उहे बि कमु कनि था। मर्कज़ आहे सदाकत जो नबी पोइ जंहिंजूं नबीअ सां तारूं ॻंढियल हूंदियूं टे इज़त ऐं मुहबत ऐं इताअत टे तारूं ॻंढियल हूंदियूं न इन्हनि टिनि तारुनि में उहो फैज़ नबूअत जो हिन ते बि वेही ईंदो। उते बि त कल्ब आहे दिलि आहे न उहा त इंसान ज़ात जी आहे जिन्स आदम जी औलाद जेके हिसा आहिनि ऐं पार्ट आहिनि सारे इंसान जा न ॿिया ॿिया कोन्हनि साॻा आहिनि अखियूं उहे कन उहे हथ उहे नक उहो जिगर उहो दिलि उहे मुंहिंजे हुज़ूर साईं फरमाइनि था रब साईं खे दुआ था कनि अलाहम इजल फी नूरी अलाह ताला मुंहिंजे अंदरि पंहिंजो नूर विझ हा वफ़ी ऐनी नूरनि वफ़ी उज़नी नूरनि वफ़ी ज़ुबान लिसानी नूरनि वफ़ी अनफी नूरनि वफ़ी क़ल्बी नूरनि वफ़ी कबदी नूरनि वफ़ी यदी नूरनि वफ़ी रिजली नूरनि वफ़ी बतनी पेटनि नूरनि वफ़ी आशाई नूरनि मुंहिंजे आंडनि में नूर मुंहिंजे जिगर में नूर वफ़ी दमी नूरनि मुंहिंजे रत में नूर वफ़ी शहमी नूरनि मुंहिंजी चर्बी जेका अंदरि जी उन में नूर वफ़ी बशरी नूरनि मुंहिंजे खल में नूर वफ़ी लहमी नूरनि मुंहिंजे गोश्त में नूर। हाणे मुंहिंजे छा था सम्झो तव्हां पार त साॻा ई त साॻा आहिनि न उन्हनि में अलाह ताला खां नूर थो कयो त नूर विझो मुंहिंजे हिन में एतिरे क़दुरु त पोइ इहे जेके इंसान जा हे आहिनि न असांजा हिसा जेका उते फज़ीलत ऐं बरकत आहे न हिन कनेक्शन सां हली पावर हाउस में जो बिजली आहे घर हाउस जे में त हिते हे बरनि थी न पई बची उते जेका आहे शइ हली आई आहे न टिनि तारुनि में जाम ईअं टे तारूं जेकर रसूल सां अटकियल हूंदियूं इज़त ऐं मुहबत ऐं इताअत जी त पोइ इहो पावर हेठि वेही ईंदो
हाणे एॾे तहफ़ुज़ खां बाद बि जो शैतान अची चंबो मारे, इहा ताक़त शैताननि खे बि कान्हे वटि त हे बिजली जूं तारूं कपे वञनि। शैताननि खे हिन बिजली जी तारुनि कपड़े जी ताक़त कान्हे वटि। मां तव्हांखे ॿुधायां छो त ऐं अहिड़ी तरह मलकनि में बि कान्हे, छो त हीअ रूह जेसिताईं मादे सां गॾु न हूंदो तेसिताईं कमु न कंदो। मादो जिस्म इंसानी कारीगर केॾो बि ऊचो हुजे त औज़ार न ॾियोसि, पेचकश न ॾियोसि, पकड़ न ॾियोसि, हराम जेको पेच खोले कंदी वेठो हूंदो चवंदो आहे कोन्हे मज़ा कया। हे जेको मलकूत अथव या जेका जिन्नात आहे न, इहे औज़ार इस्तेमालु न करे सघंदा आहिनि। छो त पकड़ में हीअं हथ विझंदा न त पकड़ मुंहिंजे हथनि जो लॻे वेंदो, ड्रिप करे पकड़ किरी पवंदी। वॾो हिकिड़ो लोह खणी हीअं न खणी त लोह जो खणंदो त लोह मुंहिंजो हथ लंघे वेंदा न अंदरि। ईअं बाहि का कंहिं शइ खे खणंदी आहे न मथे। अहिड़ी तरह मलाइक बि ईअं आहिनि, उहो टपड़ खणी न सघंदा आहिनि। तॾहिं अलाह ताला बदर जे मैदान में जेके मलाइक जंग ते मोकिलिया हा, तिन खे जिस्म ॾेई ऐं पोइ घोड़नि ते चाढ़े मोकिलियो, मदद करियो। ईअं मलक भला थोरा छा? मां त चवां थी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे। इहे ॻाल्हियूं हर हर कंहिंखे सम्झ में न ईंदियूं, न को सम्झाए सघंदियूं आहिनि। हे असांजो जिस्म आहे न, जॾहिं हितां न निकितो त कुझु न करे सघंदो, न टपड़ खणे, न को का ॻाल्हि करे, जे ॻाल्हाईंदो असां सां रूह वेठो त हुन में ज़ुबान हुजे त अंदरि लॻे थी न ज़ुबान वात में ज़रनि ते अखर सां पैदा थियनि न। हे इहो सॼो सामान हुन खां हलियो निकिरी। हाणे जेकॾहिं रूह अंदरि वेठो ज़ुबान पंहिंजी चोरींदो त हा ज़ुबान बि रूहानी हूंदी, अहिड़ी गोश्त जी ज़ुबान न हूंदी। पोइ काथे लॻे आवाज़ काथे थिए, रूह त हीअ तारीफ़ नथो वॼाए सघे। अलॻि रूह खे हथ साॻा ई जिस्म रूह जो साॻियो हो, जंहिं माण्हू जो जिस्म साॻियो रूह, पर रूह करे कुझु नथो करे। ताड़ी वॼाईंदो रूह त ठकाव पैदा ई न थींदो। हवा में को ठकाव थिए थो, हवा में जॾहिं कंहिंसां लॻंदी आहे त पोइ ठकाव थींदो आहे, पोइ दर खड़कंदा आहिनि, बाक़ी सिधो सो न। तेॾी महिल त हवा में पाण में बि ईअं खड़को ज़ाती कोन्हे। रूह नूरानी हवा आहे बाबा, जिन बि हवा आहे उहो गर्म हवा आहे। अलाह ताला पंहिंजे रहमत जी हवा रूह पैदा कयो आहे। उन्हनि जिन्हनि में थोरी हिलाज़त आहे, यानी बाहि मां पैदा थियल आहिनि, एतिरो मादो अथनि, तंहिं करे कुझु थोरो घणो ॿार, पर उहे बि जॾहिं तसरुफ़ कंदा आहिनि उन्हनि में यत शक्ल बेशकाल मुख़्तलिफ़ आहे, मुख़्तलिफ़ शक्लियूं वठी पोइ अलाह तौर कंदा आहिनि। पोइ ॾिसण में पिया ईंदा ऐं पोइ का हरकत कंदा, को भितर उछलींदा, को हीअं कंदा, पर जॾहिं कुझु जिस्म में मादो इख़्तियार कर न अथनि न। बाक़ी जे साफ़ा ख़ालिस पंहिंजी जेका जिनी कैफ़ियत अथनि उहा तमामु लतीफ़ कैफ़ियत अथनि। उहा त इन जराकुम हुआ क़बीलु मिन हैसु ला तराउनहुम न हूंदी, इहे जिन नशे था न तव्हांखे पिया था ॾिसनि, अहिड़ी जाइ तव्हां जो तव्हां हुनखे ॾिसी कोन सघंदव, छो त असां हुनखे छा ॾिसंदासीं। गर्मी थींदी आहे त पोइ ॾिसंदा आहियूं वधीक जिस्म खे लॻंदी आहे। बहरहाल शैतान माण्हू खे अहिड़े क़िस्म जा वसवसा ख़्यालात अची विझे थो, बाक़ी हथ खां वठी हुकम कराए थी ईअं कोन कराईंदो। ईअं आहे। पोइ माण्हू हुनजे तबियत में कैफ़ियतूं इंसान जी सभु आहिनि, उन कैफ़ियतनि तबियत ते उथी इंसान में जोश पैदा थींदो, जज़्बो ईंदो, कावड़ ईंदी या रहम ईंदो या जहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हूंदी। बहरहाल पोइ इंसान कंदो आहे कमु, पर अंदरि हुनजा जज़्बात भरंदा आहिनि। शैतान ते गंदनि जज़्बात खे उभारींदो आहे। क़ुर पाक गंदनि जज़्बनि खे विसाए पाक मुक़दस जज़्बात खे उभारींदो आहे त इहे न हे कयो। अंदरूं अंदरूं जेको हिदायत जो सिलसिलो आहे सो ईअं आहे। पर माण्हूअ खे फ़ाइदो तॾहिं थींदो जॾहिं टे शयूं अक़ीदे में हुजनि, इज़त मुहबत ऐं इताअत रसूल जी। जीअं इज़त ऐं मुहबत ऐं इताअत में जेकर को फ़र्क़ु आहे त ज़रूरु बक कंदो, गंदो ॻाल्हाईंदो, ईज़ा ईंदो, तकलीफ़ ॾींदो, अदब जे बजाए बेअदबी कंदो, हया जे बजाए बेहयाई कंदो, हलाल जे बजाए हराम खाईंदो, चङी सिफारिश जे बजाए गंदी सिफारिश कंदो, छो त हिनखे टिनि तारुनि मंझां तार कटियल आहे, इज़त कटियल अथसि। न त हू ही सारी उमत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नबी जी करे इज़त उमत जी बेइज़ती, अबे जी करे इज़त हुनजे पुटनि खे बि कुटे, अथसि इज़त ॿुधाए। हाणे अबे जी इज़त आहे कंहिंखे जो हुनजे औलाद खे वठी ॿाहिरि कुटे ऐं हुनजे पीउ खे चए मूंखे ॾाढी तुंहिंजी इज़त आहे, ईअं आहे? पियो हुनखे चए मुंहिंजी तोसां ॾाढी मुहबत आहे, हुनजे पुटनि सां दुश्मनी करे साईं मां तुंहिंजो ताबेदार आहियां, पर जेके हो चवंदुसि ॿिया दोस्त ॿिया चङा माण्हू उनजी न कयो। इहे तारूं टुटल कटियल आहिनि बाबा रसूल खां, तॾहिं सभु कम थियनि था। पोइ उहो केरु हुजे, जाहिल हुजे या आलिम हुजे या पीर हुजे या हाकिम हुजे या मौली हुजे या पादरी हुजे, तारूं टुटल आहिनि त पोइ त अहिड़ीअ तरह सां माण्हू